कराची में खबर इंदा हलो त ISI जे अगुणे सरबराह रिटायर लेफ्टिनेंट जनरल फैज़ हमीद जो पंहिंजे खिलाफ़ लॻाईंदड़ इल्ज़ाम ते पहिरियों भेरो मौक़िफ़ साम्हूं अची वियो आहे। फैज़ हमीद जो चवणु आहे त फ़ौज में फ़ैसिलो चीफ जो हूंदो आहे, जंहिं दौर बाबति इल्ज़ाम लॻा इन वक़्तु मेजर जनरल जे उहिदे ते हुयसि। छा कंहिं मेजर जनरल लाइ अकेले सिर हुकूमत ख़त्म करणु मुमकिन हो? अस्सलाम वालेकुम जी, मैं तांजी पंहिंजी शैला गोले मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त सूमरो वॉलपेपर शॉप हैदराबाद कासमाबाद मेन में दुकान खुली वई आहे ऐं राब्ते जे लाइ रांझण अली सूमरो। जीअं तव्हां पंहिंजे घर में वॉलपेपर्स वग़ैरह लॻारायो था या डेकोरेशन जो खोड़ सारो कमु करारायो था त यकीनन नंबर ते तव्हां राब्तो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।